खैरपुर भरसा गोठ गुजो के रवासी पुरियत भील बिरादरी जो बाअसरन पारा घर की घिटी बंद करने खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो किया वियो। एहतजाज कंदे पुरियतन जो चवणो तो बाअसर फुलपुटरा बिरादरी के माण्हुनि असांजे घर की घिटी बंद करे पंहिंजो घर ठहराए रहिया आहिनि, जेका असां सां वॾी नाजाइज़ी आहे। हिननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां खाते वारी ज़मीन ॾिनी त घिटी ॾिनी, हाणे फल पोटरा वारी धमकियूं ॾेई असांजो दर बंदि करे छॾियो। असां घिटी में हुननि कमरा था ठाहिनि, घिटीअ में असां काॾे वञूं? उडरी असां न असां उडरी वेंदासीं। असां गरीब काॾे वञूं, कंहिंखे दां ॾियूं? हो ॾाढी पाल्टी, असां गरीब आहियूं, असां बागड़ी मिसकीन आहियूं, असांजा को फरियाद ॿुधे ई नथो। असांखे पैसनि सां वरिती आहे हे घर, हे जेको घिटी आहे इहो बि असांखे मिलियल आहे, असांजे खाते में बि लिखल आहे बिल्कुलु। बाक़ी हाणे फल पोटरा महिरबानी करे असांखे ॾियनि, असांजो ॾाढो असांजो ग़रीबनि जो कंहिं सां न आहे। इस्माइल असांखे ॾिनी बनी, माना खाते जी बनी असांखे ॾिनी, असांखे घिटी बि ॾिनी। वरी घिटी ते हाणे रस्ते ते असांजी माना दीवार कढी कोठो कढनि था। इस्माइल फल पोटरे को असां जाइ वरितीसीं, असां घिटी बि वरितीसीं। अदी नफ़े जा शाह साईं जावेद शाह असांखे रोड ठहिराए ॾिनूं। रोडनि ते साईं हुननि जो पाण हाणे हुननि जा असांखे विकिणी करे हाणे पाण कब्ज़ो कनि था। ज़ोरी घिटी असांजे अचणु वचणु बंदि करे छॾियो आहे, दर बंदि करे छॾियो आहे। असां अदी खे कयूं था, अरदास कयूं था, अदी खे असां दान था ॾियूं। अदी असांखे ॿुधो, असां वर्कर आहियूं। DC खैरपुर खां घुर कई त उन जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अशरफ अबड़ो सां गॾु ख़ान मोहम्मद सोलंकी, सिंध टीवी न्यूज़, खैरपुर।